वञा थो बनी ते। इहो शेर जंगली जानवर मूंखे किथे लभंदो? अञा असां आख़िरी दफ़ो ॾिसां। शेरा एतिरो जोश न कर, इथे तुंहिंजो समूरो जोश काठियुनि में न हलियो वञे। कमदार, जेस ताईं मूंखे रैस जो ऑर्डर नथो मिले तेस ताईं मैं काठियुनि खे ई मारींदो रहंदुमि। शेरा रैस घुरायो अथई। वरी कंहिंजी मौत जो पैगाम खणी आयो आहीं कमदार। तूं रुगो रैस वटि पहुच, तोखे समूरी ख़बर पहुची वेंदी। मुंहिंजे दवादारू जो रैस खे चई छॾ त प्रोग्राम करे छॾे। शेरो शाम 7 बजे रैस वटि हूंदो। हल शेरा, मस्त को भाग खुलिया अथई, कठिन वीचारनि खे साड़े छॾियो हुअमि। हाणे मिलंदो माण्हू मारण जो मज़ो। घणो टाइम थियो आहे, शहर जो मुंहुं ई नाहे ॾिठो। किथे रैस जी औताक जो रस्तो न भुलिजी वञा। कमदार कर खबर रात में शेरो सता जो टाइम न थई। कमदार 7 में 5 मिनट बचा आहिनि, अञा शेरो कोन आयो आहे। शेरो पहुची वेंदो, परेशान न थी। मुंहिंजी ज़बान हिकु हूंदी आहे शेरे जी। अस्सलाम वालेकुम। अब शेरे खे कुर्सी खणी दे वे। लगे तो शेरे में वॾो जोश अची वियो आहे। लगे तो शेरो कुछ भी करे सके। हारस मिठल कीअं घुरायो अथई इन जंगली जानवर खे? शेरा हिकु मसलो थी पियो आहे। हिन शेरे जे हूंदे रस तो सां कहिड़ो मसलो थी पियो आहे? जोश न कर शेरा, जोश न कर। शेरा वे वे, तूं गरम न थी एतिरो, वे वे। त पोइ रस कंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थिया आहिनि जो तो शेरे खे यादि कयो आहे? शेरू इहो गोरू इन खसीस गोरू जे करे मां तोखे एतिरो परेशान थो ॾिसां। शेरा इहा ज़मीन मां बि वठी पियो सघां, पर मां बदनामी जे करे मां चुप करे वियुसि। त पोइ रस सुभाणे साईं इन ज़मीन जा कागज़ तोखे मिली वेंदा, पर मुंहिंजो डॉलर तूं तयारु रखजांइ। शेरा तोखे डॉलर बि मिली वेंदो, हिते जशन बि कंदासीं। त पोइ रस सम्झ त तोखे ज़मीन जा कागज़ मिली विया, त पोइ मां हाणे हलां थो यारो यारी। पीरल जे हूंदे तो शेरे खे छो घुरायो आहे? हे भाई छोरा असांजा छा ॼाण, मानी जहिड़े हिते मानी जहिड़े हिते आया। पीरल तोखे बि तुंहिंजो हिसो मिली वेंदो, तूं परेशान न थी। बस रईस।
अरे तू आइन वो गोरू जेको मुझे रैस के परेशान कर थई। हाँ मां आया गोराम, तू वडेरे जो फालतू कुत्तो आई जा। अरे पंहिंजी बकवास बंद कर गोरू, नत तोखे हिते जो हिते तुप कंदम। रईस के मां बनी ॾियण लाइ तयार आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। उहो कहिड़ो शर्त आहे? मां रईस खे ॿुधाईंदुसि त पोइ अच। परेशान छो छा शेरो यो कम कोन कंदो? इहो शेरो त कम ज़रूर कंदो, पर देर छो कई अथसि? राज तू बस वही राज टेंशन न कर। राज शेरो अची वियो। अस्सलाम वालेकुम। छो वठी आयो आहीं? बस हिनखे त मां हुते जो हुते दुप करे छॾियां, पर ही चए पियो त रैस सां मूंखे हिकिड़ो शर्त आहे, बनी ॾियण लाइ तयारु थी वियो आहे। इहो कहिड़ो शर्त आहे हिन जो? रईस तूं मुंहिंजे धीउ जो संग मुंहिंजे पुट खे ॾींदे, मां बनी ॾियण लाइ तयारु आहियां। बकवास बंदि कर, हिनखे हिते जो हिते पूरो कयोसि। हिन जो लाश खणी वञी कुतनि ऐं ॿिलनि खे खारायोसि। शेरो गोराम खे रैस वटा वठी वियो आहे। मूंखे ॿुधाइण खां बग़ैर वियो आहे। असांखे त ॿुधायो कोन अथसि। अलाए छा थींदो। सोराब ही छा जी रश नज़र थी अचे? किरल करीस दुफ थोड़ा सा आगे दो चलो आउटरी से होशमेच गोराम होशमेच गोराम मुखे यो बुधा तो सा यो असर कह कयो इन मिठल के जेरो नाहे छड़नो मिठल खान जी हा मजाल जो असा जे पग में यार सा विड़ियो आ उठार गोराम खे वो मेरा हाथ अजरी गावटी मिठल खान जो बच्चो बच्चो करे मारी नासी